नाज़रीन, वज़ीर आला बलोचिस्तान सरफराज़ बुगटी चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाए छॾियो आहे। ॿियो टेम्स यूनिवर्सिटी मां BLA जे सहूलतकार लेक्चरार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरफराज़ बुगटी चयो आहे त गिरफ़्तार लेक्चरार डॉक्टर उस्मान काज़ी पाकिस्तान स्टडी में PhD आहे, जंहिं BLA जी सहूलतकारी जो एतराफ़ कयो आहे। वज़ीर आला बलूचिस्तान जो वधीक चवणु आहे त लेक्चरार डॉक्टर उस्मान काज़ी आपघात बमबार खे हदफ़ ते पहुचायो। कोयटा रेलवे स्टेशन धमाके में इहे माण्हू मुलविस आहिनि। जवाबदार एतराफ़ी बयान में चयो आहे त खेसि हरबयार मरी हदफ़ ॿुधाईंदो हो। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो बेहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वज़ीर आला बलोचिस्तान सरफराज़ बुगटी चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जो वॾो मंसूबो नाकाम बणाए छॾियो आहे। ॿियो टेम्स यूनिवर्सिटी मां BLA जे सहूलतकार लेक्चरार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरफराज़ बुगटी चयो आहे त गिरफ़्तार लेक्चरार डॉक्टर उस्मान काज़ी पाकिस्तान स्टडी में PhD आहे, जंहिं BLA जी सहूलतकारी जो एतराफ़ कयो आहे। वज़ीर आला बलोचिस्तान जो वधीक चवणु आहे त लेक्चरार डॉक्टर उस्मान काज़ी आपघात बमबार खे हदफ़ ते पहुचायो। कोयटा रेलवे स्टेशन धमाके में इहे माण्हू मुलविस आहिनि। जवाबदार एतराफ़ी बयान में चयो आहे त खेसि हरबयार मरी हदफ़ ॿुधाईंदो हो।